सिंधी सुराण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आजी आहे। विरहाङे बैदि जिन सिंधी गायकाउनि शास्त्रीय संगीत में ट्रेनिंग वरिती उन्हनि में कमला झांगियाणीअ जो नालो मशहूरु आहे। हिन केतिरा ई सिंधीअ में रिकॉर्ड्स कया आहिनि ऐं वरी हिंदी फिल्म जगत में बि पंहिंजो नालो रोशन कयो आहे। अचो त मिलूं कमला झांगियाणीअ सां। कमला आंटी, तव्हां ॻाइणु शुरू कॾहिं कयो? मां नंढी हुअसि तमामु एंड मूंखे ॻाइण जो शौक़ु कोन हो, पर मां ॻाईंदी हुअसि, नेचुरली ॻाईंदी हुअसि। ऐं मुंहिंजे पीउ खे तमामु शौक़ु हूंदो हो ॻाइण जो। हुन हिकिड़ो क्लास ॾिठो, म्यूज़िक क्लास, जंहिंजो मास्टर हूंदो हो बोडस, महाराष्ट्रन। त उते मूंखे जॉइन कराईं क्लास। उते 3 छोकिरियूं ॿियूं बि हुयूं। मूंखे क्लास में वठी हलंदो हो, रोज़ु पाण वीचारो वठी हलंदो हो, एॾो शौक़ु हूंदो हुअसि। ऐं उते तानपुरे ते उन मास्टर असांखे सेखारियो। असांखे अहिड़ो त ॻाइणु सेखारियईं सुठो जो कुझु किथे बि हॉर्न वॼंदो न चवंदो कौन सा सुर है वो। तव्हां नंढपण में कहिड़ियुनि फिल्मुनि में रिकॉर्डिंग कई, अदाकारी कई? मां नंढपण में हिकिड़ी पिक्चर हुई, तंहिंजो नालो हो दिलारा। तंहिंमें मूंखे प्रिंस जो रोल हो ऐं उन में सरदार अख्तर वॉज माई मदर। हाँ, उन में मूं गानो कान ॻायो। ॿी पिक्चर हुई बहन का प्रेम। उन में मूं 3 राग ॻाया ऐं उन ॾींहं में मां क्लासिकल सिखियल न हुअसि, पर आई वॉज अ बॉर्न सिंगर। मूं 3 राग ॻाया ऐं तमामु सुठा। ऐं उन्हनि में प्लेबैक म्यूज़िक कान हूंदो हो, त लाइव रिकॉर्डिंग हूंदी हुई न? लाइव हूंदो हो। उते उहो तमामु सक्सेसफुल विया। तव्हां शास्त्रीय संगीत जी ट्रेनिंग कॾहिं खां वठणु शुरू कई? उहा ॻाल्हि आहे, हिकिड़ो मास्तर आयो, मूंखे थोरो सेखारियईं ऐं मूंखे ऑल इंडिया रेडियो ते वठी हलियो। हाणे मुंहिंजो जेको उस्तादु आहे उहो ऑल इंडिया रेडियो जो डायरेक्टर हो। मुंहिंजो राग ॿुधाई वेठे ॿी रूम में। त मूंखे माण्हू मोकिलियईं, चयईं त तुंहिंजो नालो छा आहे? मूं चयो मुंहिंजो नालो कमला। चयईं तुंहिंजी सरनेम छा आहे? झांगियानी। चयईं झांगियानी सिंधी है एंड आप सिंधी तो नहीं लगती है। मूं चयो क्यों? चयईं सिंधी कोई गा ही नहीं सकता आपके जैसा। मूंखे ॾाढो अजब लॻो ऐं ॾाढो थोरो गुस्सो बि लॻो, पर मूं चयोमांसि क्यों सिंधी गाए क्यों नहीं गाई सकते? चयईं कोई नहीं गाता है, अब हमको एक नाम बताइए। पोइ चयईं त मैं आपको सिखाऊंगा और आप मुझे कुछ नहीं दियो, आप यू आर अ ग्रेट सिंगर। 3 दफ़ा हफ़्ते में मुंहिंजे घर में अचणु लॻो, मूंखे सेखारणु लॻो ऐं मूंखे तानपुरे ते सेखारियईं। तानपुरे ते ॻाइणु तमामु ॾुखियो आहे। हा, ऐं हिन सेखारियो ऐं सॼी जेका मुंहिंजी ट्रेनिंग आहे सॼी हिन वरिती। मूंखे पेट में ॿारु हो तॾहिं बि मां हिन खां सिखंदी हुअसि। मां 8, 9, 10 साल सिखियसि हाई क्लासिकल म्यूज़िक। ऑल इंडिया रेडियो ते मुंहिंजो प्रोग्राम एवरी 15 डेज़, एवरी 1 मंथ ईंदो हो। हाई क्लासिकल अधु कलाकु ॻाईंदी हुअसि। घणी भेरा ईअं थींदो आहे त सिंधी छोकिरियूं मंगिजी वेंदियूं आहिनि, पणिजी वेंदियूं आहिनि, पोइ फैमिली जे सपोर्ट न हुअण करे ॻाइणु बंदि करे छॾींदियूं आहिनि। तव्हांजे केस में छा थियो? मुंहिंजे केस में हो त मुंहिंजे घर में म्यूज़िक जो कंहिंखे शौक़ु कोन हो। ऐं न को ॼाण हुअनि कंहिंखे म्यूज़िक जी। मां वियसि पहिरीं त मूं हिकिड़ो कमु कयो त हिकिड़ो तानपुरो वरितुमि, हिकिड़ो बाजो वरितुमि। बाजो वरितुमि छाकाणि मूंखे शौक़ु हो ॻाइण जो, पर तॾहिं बि मूं मास्तर कोन रखियो हो, उस्ताद कान गॾियो हो मूंखे। पोइ मूं ॻाइणु चालू कयो। असांजो फ्रेंड हो, उनजो दोस्त हो वी शांताराम। मुंहिंजे फ्रेंड जे घर में मुंहिंजी पिक्चर हुन ॾिठी, फ़ोटो ॾिठईं। त हुनखां पुछियईं त ये किसका फ़ोटो है? चई मेरी फ्रेंड का है। चई ये मुझे चाहिए अपनी पिक्चर के लिए। मूंखे वठी हलियो स्टूडियो में, मुंहिंजी स्क्रीन टेस्ट वरितईं ऐं मुंहिंजी म्यूज़िक जी टेस्ट वरितईं ऐं 2 महीना मुंहिंजे पुठियां रुलियो त भई मुंहिंजे पिक्चर में कमु कर। पर मूंखे मुंहिंजे साहुरे घर मां मोकल न मिली। त तव्हांजे साहुरे घर में फिल्मुनि में ॻाइण जी मनाई हुई? ॻाइण लाइ, फिल्मुनि में ॻाइण लाइ बि मनाई हुई, बाक़ी हूअं ॻाइण लाइ मनाई न हुई। तव्हांजे घोट जो रुख कहिड़ो हो तव्हांजे संगीत ॾांहुं, तव्हांजे आवाज़ ॾांहुं? मुंहिंजे हस्बैंड खे म्यूज़िक जी नॉलेज कोन हुई, पर मूंखे ॾिसंदो हेॾो ॻायां थी ऐं हेॾो माण्हू ॾाढो एप्रिशिएट था कनि त पोइ सम्झणु लॻो त हीअ त वॾी का ॻाल्हि आहे, सम्झ।
ऐं पोइ तमामु हुनखे वणणु लॻो ऐं जिते वेंदी हुअसि उते मूंखे ॻाराईंदा जिते वेंदी पोइ हिकु ॾींहुं पार्टी ते वियसि त तोखे ख़बर आहे के मायूं थींदियूं आहिनि जेके थोरियूं घटि थोरियूं थींदियूं आहिनि उहे चए हाणे मां कयो त कमला खे ॻारायो त मूं चयो भई छा आहे रेडियो आहे की छा आहे जंहिंखे तोखे ऑन करिणो आहे सम्झे देर आर पीपल जेके ईअं चवंदा आहिनि मूं चयो जंहिंखे राग ॿुधिणो हुजे त हिते वेह ॿिया वञो अंदरि आई सेड दैट ओपनली सम्झा पर आई वॉज़ वेरी फॉन्ड ऑफ म्यूज़िक अञा ताईं मां आई एम वेरी फॉन्ड ऑफ म्यूज़िक पर मुंहिंजो आवाज़ु ख़राबु थी वियो आहे हाणे चालू कयो अथमि शुरू कयो अथमि कल्ह टियों ॾींहं खां थोरो ॻाइणु पर आवाज़ु अहिड़ो सुठो नथो हले तव्हां भला कहिड़नि सिंधी म्यूज़िक डायरेक्टर्स कंपोज़र्स लिरिसिस्ट सां कमु कयो आहे पहिरियों वॾे पियो नालो बुलो सीरानी पोइ ॿियो नंबर बेस्ट वॉस कान मोतिया वेरी गुड सिंगर ऐं पोइ सी लक्ष्मीचंद एंड सी अर्जुन एंड गोविंद चंदीरामानी ॿिया बि हूंदा घणी पर मूंखे नाला नथा यादि पवनि तव्हां कहिड़ियुनि फिल्मुनि में प्लेबैक कयो आहे प्लेबैक मूं शहनाई पिक्चर में प्लेबैक कयो आहे आना मेरी जान संडे के संडे जेको तमामु पॉपुलर अॼु ॾींहं ताईं आहे ऐं जॾहिं मां किथे वेंदी आहियां मूंखे उहे राग ॻाराईंदा आहिनि मूंखे बुलो सीरानी कीअं गॾियो जो मूंखे HMV वारनि मोकिलियो त भई तूं असां सां सिंधी राग कढाए रिकॉर्ड कढाए त मूंखां पुछऊं त तोखे डायरेक्टर कहिड़ो खपे त मूं बस हमको पता नहीं है तो चयूं त आपको भोला जी चाहिए मूं चयो भोला जी कौन होता है त पोइ ख़बर पियमि त उहो बुलो सीरानी आहे सो ईअं उते मूंखे बुलो सीरानी गॾियो अच्छा त तव्हां हीअं दादा बुलो सीराणीअ सां गॾिया हा पोइ उन 4 राग मुंहिंजा उते HMV में कया ऐं उन राग जेको पहिरियों राग आहे उते आओ वराए वाघराणा आओ त परचूं पाण में तमामु सुठो राग हो ज़िंदगीअ जूं के ख़ासि यादगिरियूं जेके तव्हां असांजे दर्शकनि सां शेयर करणु चाहींदा मां एयर इंडिया जे फ्लाइट में पे वियसि लंडन में पे वियसि त ओचितो कन में इहो ॿुधुमि वेठे म्यूज़िक ओचितो ॿुधुमि त आओ वराए वाघराणा पियो अचे राग चयुमि चयो आहे त कमला झांगियानी पर ॾिठुमि हुनजो जेको ॾींदा आहिनि उते पनो उन में लिखियो पियो कमला झांगियानी मां ॾाढी वाइड़ी थी वियसि ऐं ख़ुशी बि थी ॾाढी उहो पहिरियों सरप्राइज़ उहो थियो अच्छा हा ऐं ॿियूं के यादगिरियूं आहिनि ॿियूं यादगिरियूं आहिनि जो मूंखे मां जॾहिं राय बहादुर चुनीलाल जो हूंदो फिल्मिस्तान स्टूडियो हूंदो हो उते वियसि त उते लता एंड गीता दत्त एंड मोहम्मद रफ़ी उन्हनि सां सभिनी ॻायो मूंसां गॾु उते प्लेबैक में ॿियूं के यादगिरियूं हा सी रामचंद्र यूज़ टू मीट मी समटाइम्स देयर वॉज अ फंक्शन ऐं उते फंक्शन में गाना ॻाइणा हुआ त सी रामचंद्र मूंखे रिक्वेस्ट कयो चई त मूंसां आप मेरे साथ आना मेरी जान संडे के संडे गाएगी मुझे ज़रूरु गाएगी तो असां स्टेज ते ॻायो ॿिन्ही ॼणनि आना मेरी जान संडे के संडे हाणे सभु तव्हांखे चवंदा आहिनि आना मेरी जान संडे के संडे ॻाए ॿुधायो असीं तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं आना मेरी जान संडे के संडे आना मेरी जान संडे के संडे आई लव यू भाग यहाँ से तू आई लव यू भाग यहाँ से तू तुझे पेरिस घुमाऊँ तुझे लंदन घुमाऊँ आना मेरी जान संडे के संडे हाणे हिंदी थी हाणे 2 सिटूं सिंधीअ में आओ वराए वाघराणा आओ त परचूं पाण में आओ वराए वाघराणा आओ त परचूं पाण में ओ आओ त परचूं पाण में आंटी तव्हां सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हांजी घणी घणी महिरबानी मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे गॾिजी तमामु फ्रेंडली आहियो अथई आई लव यू ऑल थैंक यू बसि तव्हांजो प्यार तव्हांजी आसीस ई खपे थैंक यू थैंक यू तव्हांखे असांजो ही वीडियो वणियो न त करियो अॼु ई सब्सक्राइब
सब्सक्राइब जे पासे खां हिकु नंढी घंटी नज़र ईंदी, उन ते बि क्लिक कजो जीअं तव्हांखे हर दफ़े इतलाह मिले जॾहिं जॾहिं असीं पंहिंजो वीडियो अपलोड कयूं यूट्यूब ते। अॼु ई पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, सभिनी खे ॾेखारियो, सिंधियत वधायो, सब्सक्राइब करियो सिंधी संगत जे हिन चैनल वी सिंधी खे।